नाज़रीन खैरपुर नाथन शाह मां बरकत अली चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ केन शाह बेदारी मार्च जे काफ़िले में सैयद ज़ैन शाह, अयाज़ लतीफ़ पलीजो, लियाकत अली खान जतोई, मसरूर जतोई, डॉक्टर सफदर अब्बासी, रियाज चांडियो, मुनीर हैदर शाह, सैयद लाल शाह, हसनैन मिर्ज़ा, जगदीश आहूजा, रोशन कलोड़ो, सदाम भुट्टो, मोहम्मद खान पंवर, मोहम्मद सूमर पंवर, अहमद हुसैन चांडियो, आबिद बबर, वकील शोभान मलाए ॿिया GDA जा अॻवान शामिल हुआ। खैरपुर नाथन शाह में गॾु थियल हज़ारे माण्हुनि खे ख़िताब कंदे AGP जनरल सेक्रेटरी सैयद लाल शाह चयो त सिंधु दरिया मां कैनाल कढी सिंध खे गैराबाद कयो पियो वञे ऐं पंजाब आबाद कयो पियो वञे। हीअ हुकुमरान पाकिस्तान जा ख़ैरख्वाह न आहिनि। अॻूणे वॾे वज़ीर GDA मरकज़ी अॻवान लियाकत अली खान जतोई चयो त 6 कैनाल कढण न ॾींदासीं। 8 फरवरी 2024 वारी इलेक्शन धांधली ज़दा हुई। अवाम असांखे वॾी अक्सरियत सां चूंडियो हुयो। इज़हार जी आज़ादी ते बंदिश जहिड़ा कारा कानून ऐं सहाफ़ियुनि खे खंभे खणण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं। असीं सहाफ़ियुनि सां गॾु आहियूं। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.